अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम जायज़ो सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, अरिड़हीं तरमीम जेका इत्तफ़ाक़ राय सां क़ौमी असैम्बली खां पोइ अॼु सेनेट मां बि पास थी चुकी आहे, उन अरिड़हीं तरमीम जे हलंदे हलंदे विच में जेको हज़ारा वारो मसइलो थियो ऐं उते जेका एबटाबाद में जेका मुज़ाहिरा थिया उन खां पोइ जेके 5-7 माण्हू जेके उते मारिजी विया, उन खां पोइ ख़ासि तरह पाकिस्तान मुस्लिम लीग ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जेको आहे उन इशू खे अॻिते खणी नवनि सूबनि जा मुतालबा जेके आहिनि उहे शुरू थियण लॻा। अॼु बि जॾहिं सेनेट में इहा तरमीम जेका उहा बहस हेठि हुई त जमाल लगारी ऐं मोहम्मद अली दुरानी जे तरफ़ां सूबनि जी ॻाल्हि कई वई, सराइकी सूबे जी ॻाल्हि कई वई, एबटाबाद सूबे जी ॻाल्हि कई वई, हज़ारा सूबे जी ॻाल्हि कई वई। इहो जेको सिलसिलो आहे नवनि सूबनि जो, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ माण्हू उन ते ॻाल्हि ॿोल कंदा रहनि था ऐं मुतहदा क़ौम मूवमेंट जे सरबराह अल्ताफ़ हुसैन अॼु बि जेको आहे पंहिंजो जेको फैक्ट्स कया आहिनि लंडन मां जेके आया आहिनि मीडिया खे, उनमें बि हुन चयो आहे त वधीक सूबा ठाहिण सां मुल्क में को वॾो भौचाल कोन ईंदो ऐं उन सां मुल्क कमज़ोर कोन थींदो बल्कि मुल्क मज़बूत थींदो। सिंध इन सॼे मूव खे कीअं थी ॾिसे उन ते ॻाल्हि ॿोल करण लाइ अॼु असां पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे सिंध असैम्बली जे स्पीकर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान जनाब निसार अहमद खोड़ साहब जन खे। अॼोके हिन प्रोग्राम में असां सां शरीक गुफ़्तगू हूंदा जमायत इस्लामी सिंध जा सदर जनाब मौलाना असदुल्ला भुट्टो साहब ऐं उन सां गॾोगॾु असांजे अॼोके प्रोग्राम में सिंध तरक़ी पसंद पार्टी जा सरबराह डॉक्टर कादिर मक्सी साहब बि असां सां गॾु अचो त इन मसइले ते उनजो व्यू पॉइंट तव्हां सां शेयर कयूं। जी निसार साहब, अस्सलाम वालेकुम। कीअं था ॾिसो हीउ जेको सूबनि जी ॻाल्हि पई थिए? साईं, हाणे अर्ज़ु आहे त पाकिस्तान खे जॾहिं ठाहिण जी शुरूआति थी तॾहिं ईस्ट वेस्ट बंगाल कयो वियो, पंजाब खे बि ॿिनि हिसनि में विरहायो वियो, सिंध डिमांड कयो उन मुल्क जो, बंगाल डिमांड कयो, पंजाब पोइ शामिलु थियो, रेफरेंडम थियो ऐं पश्तूनख्वा पोइ शामिलु थियो या बलूचिस्तान जी हैसियत जेका जीअं जॾहिं ठही। इहो त ख़ैरु हुयो जॾहिं जिन गॾिजी सॼी सोचियो त असांखे मुल्क ठाहिणु खपे ऐं असीं उते वोट ॾेई असां हिकिड़ी हैसियत मञाईंदे पंहिंजी अॻिते कामयाबी जो मंज़िलियूं कयूंसीं। पर वरी पाकिस्तान जे इन सियासी तारीख़ जेका अणवणंदड़ तारीख़ बि रही आहे उन में वन यूनिट जो इल्ज़ाम लॻाए, वन यूनिट जो निज़ाम हणी जेके सूबा जी हैसियत ख़तमु कई वई हुई, हिन पासे मुल्क जा हुआ खे ख़तमु करे सिंध खे सिंधी सॾाइण ॾोह जो सज़ा पई मिले या ॿिए कंहिं सूबे सां तशख़ुस ख़तमु कयो वियो हो। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त इहो बि थियो हिन मुल्क सां। हलंदे हलंदे पोइ जॾहिं वन यूनिट टोड़ी वई तॾहिं उनखे थोरो वधीक सोच कोन, किन माण्हुनि जो ख़्यालु हो त उन वक़्तु बहावलपुर सूबो ठही सघे पियो पर न ठाहियो वियो कंहिं जे करे, ऐं छाकाणि उहो अॻे में हिकिड़ी स्टेट जो हैसियत रखंदो तंहिंजे करे उनखे बहावलपुर सूबे खे ठाहियो वञे हा त का ख़राबु ॻाल्हि कान्हे। पर ख़ैरु जेको बि थियो थिया, आइन कोन, आइन चइनि सूबनि खे क़ाइमु रखियो वियो, हलंदी रही ॻाल्हि, कॉन्करेंट लिस्ट ड्रॉप करे सूबनि खे वधीक 1983 में इहे ॻाल्हियूं थींदियूं, 73 में आइन ठहियो, 83 में कॉन्करेंट लिस्ट सूबनि खे सूबाई ख़ुदि मुख़्तियारी इहो जारी वसारी रहियो ऐं अॻे खां अॻिते वधंदो अॻु भरो रहियो। सभिनी मंज़िलुनि खे तइ करे अॼु चई सघां थो त मां मुबारक ॾियूं, कुझु क़ौम खे मुबारक ॾियणु खपे, कुझु इहो असां पाण में फिज़ा पैदा कंदे मंज़िल ताईं पहुचण कई आहे त असां कुझु अञा परफेक्शन नथो थी सघां। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां, अञा परफेक्ट निज़ाम आणण में अञा वधीक जदोजहद करणी पए, अञा वधीक कोशिशूं करणियूं पवनि, पर ठाहे सघियासीं। जीअं 73 में कंसेंसस ठाहे ऐं हिकिड़ो आइन ठाहियो वियो भुट्टे साहब जे ज़माने में, सभिनी पार्टियुनि खे शामिलु करे ऐं हिकिड़ो मुतफ़िक़ा कमु करण जी कोशिशि कई वई, पर उहो बि इन नमूने सां मुतफ़िक़ा कोन हुयो जो 4-5 न कयूं, उन मां 2 या 3 त सिंध जा तालुक खंदड़ हुया जिन उन ते सही कोन कई, सो उनखे अञा उहे चवंदासीं मुतफ़िक़ा न हो, पर लार्जर इंट्रस्ट में चई सघिजे पियो त मोस्ट कंसेंसस में हुयो। कंसेंसस में हिकु चई सघनि था इतफ़ाक़ इख़्तिलाफ़ी नोट ॾेई सघनि था। अॼु बि लॻभॻि सूरत हाल उहा रही त 2/3 मेजॉरिटी सां अमेंडमेंट करे सघिजे थी। क़ौमी असैम्बली अहसन नमूने सां उहा कई
उन खां पोइ सेनेट में आई ॻाल्हि। जॾहिं सेनेट में आई त उन वक़्तु इहो हज़ारा वारो मसइलो थियो। क़ौमी असेंबली जे वोटिंग थियण खां पोइ थियो, ऐं पोइ बि तॾहिं थियो जॾहिं कंहिं जमात उते वञी चयो त हाणे असां मुस्लिह जदोजहद कंदासीं, मुस्लिह जदोजहद कंदासीं। ऐं इन ॻाल्हि जमात माना केरु क्यू लीग शुजात साहब जी उते शायदि का प्रेस कॉन्फ्रेंस उन में आर्म स्ट्रगल जी इशारो ॾिनो वियो, का ॻाल्हि थी वई, जेको कुझु थियो ऐं अफ़सोसनाक वाक़िया थिया। त क़ौमी असेंबलीअ जी इन कमेटी 8 महीना मुसलसल इन ते बहस कयो आहे। 8 महीननि खां अॻु पाकिस्तान जे सियासत में पीपुल्स पार्टी 70 पॉइंट जो हिकिड़ो पैकेज अनाउंस कयो, जंहिंमें इहो पश्तूनख्वा जो ज़िक्र थियो। उन वक़्तु बि का ॻाल्हि कान थी। इन पश्तूनख्वा जे नाले खां अॻु में ANP ऐं उन सां मुंसलिक के अहिड़ा दोस्त हुया जेके अक्सर नाले जी तलाश में हुया ऐं पख्तूनख्वा चवंदा रहिया त ही NWFP छा माना थी रखे, असांखे शिनाख्त मिलणु खपे, शिनाख्त मिलणु खपे। 73 जे आइन में न करे सघियासीं, यको हलंदी रही ॻाल्हि। त क़ौमी असेंबलीअ जे वोटिंग थियण खां पोइ मां सम्झां थो कोई ख़ासि मक़सदु हुयो, छाकाणि जो इन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं एतिराज़ु हुयो इन नाले ते, त पोइ क़ौमी असेंबली जे उन कमेटीअ मां वॉकआउट तक कोन कयूं, बाइकआउट तक कोन कयूं। उते इहा ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहिया, उते इहा ॻाल्हि कंदा रहिया, रेज़ोल्यूशन अडॉप्ट कंदा रहिया। वोटिंग थी वञे 2/3 मेजॉरिटी खां, उन खां पोइ इहा ॻाल्हि थी वञे। मां सम्झां थो ज़्यादती ही हिन माहौल खे डिस्टर्ब जी। इन जे पुछूं कंहिंजा मक़सदु हुया, केरु पियो इन ॻाल्हि खे हवा ॾे, बाहि ॾे, उन में यकीनन मां सम्झां थो क़ौम उन्हनि खां कॾहिं न कॾहिं सुवाल ज़रूरु पुछंदी त असांजा उहे शहीद छो शहीद थिया, कहिड़े नमूने सां उन्हनि खे भड़कायो वियो, कहिड़ो एक्शन थियो, लोकल एक्शन जो मुल्की सियासत ते असरु पइजी वियो, ऐं इहो थियणु न खपे। इन बहस खां पोइ बि, इन बहस मुबाहिसे ऐं इन मारामारीअ खां पोइ बि अॼु साॻियो ई सेनेट में 2/3 हिसो जेको आहे सो 70 वोटनि जे बराबरि थिए थो। को 67 या 66 बुनियाद ते इहो वञी 2/3 थो थिए, पर शुक्र आहे 80 वोट मिलिया, मेजॉरिटी खां वधीक वोट मिलिया। इन्हनि सभिनी जे करे इहो वोटिंग कई त कुझु पेशरफ़्त, अल्टीमेट पेशरफ़्त मता न हुजे, पर कुझु पेशरफ़्त आहे। ऐं इहो नज़र मोकियो आहे, इहो हथ खां न विञाइजे। उन्हनि अमलनि जूं कयल गंदगियूं जेके आहिनि से आइन मां कुझु साफ़ु करण जो जेकॾहिं मौक़ो मिलियो आहे त पोइ मां पॉलिटिशियंस खे मुबारकबाद थो ॾियां, इन हाउसिस खे मुबारकबाद थो ॾियणु चाहियां, जंहिं इन ॻाल्हि खे अहसन तरीक़े सां निभाए हिन महिल ताईं थी पहुचायो। 8हीं तरमीम उहे जो उहे पई आहे, उन ते ॻाल्हायूं था, पर मौलाना साहिब जो व्यू पॉइंट वठूं। साईं भुट्टो साहिब, ॻाल्हि इहा आहे त असांजे नुक़्ते नज़र सां त इहा जेका हज़ारा सूबे जी ॻाल्हि आहे, इहा हिकिड़ी अहिड़ी साज़िश आहे जेका हिन पाकिस्तान जे वजूद खे ख़तरे में विझे थी। ऐं उन सां गॾोगॾु इहा साज़िश जेका उतां शुरू थी आहे, इन में सिंध खे बि 2 धकनि जी ॻाल्हि आहे, ऐं हिते बि MKM जा बयानात जेके आहिनि उहे इन क़िस्म जा आहिनि त सिंध सूबे खे विरहाइण जे लाइ दिलचस्पी रखनि था। अहिड़े नमूने सां पंजाब के ॿियनि सूबनि में बि इहे तइदाद मौजूदु आहिनि। कुझु सूबे बलोचिस्तान में बि जेको उतरियो हिसो आहे, उन में पठाणनि अॻ में मुतालबो कयो आहे। त मुंहिंजे ख़्याल में त इहो अहिड़ो हिकिड़ो पेंडोरा बॉक्स आहे जेको थो पियो त उन नतीजे में वॾी खूनरेज़ी थींदी। इहे सूबा जेके मौजूदा आहिनि, इहे हिकिड़े फितरी ऐं कुदरती जेके असांजे ज़बान जे लिहाज़ सां, तहज़ीब जे लिहाज़ सां, असांजे जेके वसाइल ऐं हितां जी इंतिज़ामी ज़रूरियात आहिनि, उन लिहाज़ सां मुंहिंजे ख़्याल में इहे सूबनि जो जेको हिन जोड़ जक आहे, इहो मुनासिबु जोड़ जक आहे। अलबत्ता सूबनि जे हक़नि जी ॻाल्हि बिल्कुलु अलॻि शइ आहे, सूबनि जे हदनि जी फेर घेर ॿियो मसइलो आहे। तंहिं करे हीअ जेका आहे, वॾी साज़िश आहे। ऐं इन जेका तरमीम जो सिलसिलो शुरू थियो त अचानक जेका आहे नवाज़ शरीफ़ साहिबु इन में रुकावट विधी। ऐं इहा रुकावट उन वक़्तु सम्झ में इन करे न पई अचे त भई आख़िर हलंदे उन में उनखे कहिड़ी तकलीफ़ पहुची वई आहे। लेकिन हुन खे इन ॻाल्हि जो ख़दशो हुयो त ईअं न थिए जो 3 दफ़ो मूंखे वज़ीर अज़म थियण वारी जेका पाबंदीअ जी सेक्शन आहे, उहो इन में अमेंड न थी सघे, बाक़ी सभु कमु थी वञे त पोइ हुनजे लाइ त हूंदा ई। तंहिं करे हुन इन में जेको आहे वधीक पंहिंजे लाइ तहफ़ुज़ात घुरिया ऐं ANP सां हुन जा जेके मुज़ाकरात थिया, उन नतीजे में मायूसी पैदा थी हज़ारा दोस्तनि में। ऐं नाले में बि वरी वधीक हिकिड़ो इज़ाफ़ो थियो ख़ैबर जो। पख्तूनख्वा त मौजूदु आहे, उन ते माण्हुनि खे एतिराज़ आहे, ऐं उनजी जेका वधीक लफ़्ज़ ख़ैबर जो बि
उहा बि साॻी उन इलाइक़े उन इलाइक़े जा माण्हू माना उहो जंहिंखे तिब ज़बान में चवंदा आहिनि हकीम चवंदा आहिनि कि दुआत छा थी वियो बाबा हिकु आतिशाही क़बूल न हुयो त ॿियो आतिश वरी उन में शामिलु करे छॾियऊं। मुंहिंजे ख़्याल में जेका क्यू लीग आहे उहा बि हिकिड़े वॾे अरसे खां वठी पंहिंजे हैसियत खे मञाइण जे लाइ परेशान आहे, छाकाणि त परवेज़ मुशरफ जे उन तालुक़ जे करे उहो मुंहुं ॾेखारण जहिड़ा कोन्हनि उन्हनि वरी सुठो मौक़ो आहे त असां जेको आहे पंहिंजी सियासत चमकायूं। तो इन करे मां सम्झां थो त इहे पॉलिटिकल अवामिल हुया त नवाज़ शरीफ़ साहिबु पंहिंजे 3 दफ़े वज़ीर एज़म थियण वारी पाबंदी ख़तमु कराइण लाइ उन बि उन सां निगोशिएट करे वरितो ऐं पोइ जॾहिं इहे ॻाल्हियूं थियूं त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि उन वक़्तु सम्झ में न आई त आख़िर जी कहिड़ी मथे में सूरु हुयो जो उन टेलीफोन करे नवाज़ शरीफ़ खे चयो त तरमीम ज़रूरु थियणु खपे। माना त हुकूमतूं वॾे अरसे खां वठी चवनि थियूं त बाबा हिन पाकिस्तान खे असांखे 2012 में 15 में मुख़्तलिफ़ रवायतुनि ख़तमु करण जी ॻाल्हि कनि था पिया। हुन जे नतीजे में उहे चाहिनि त तरीक़ो सभ खां आसान इहो यादि हिकिड़ी हिकिड़ी सिविल वार जी त इन क़िस्म जे साज़िशुनि ऐं जी जाग्राफी उन्हनि खे बरक़रार रखंदे उनजे हक़नि जे लाइ तव्हां कीअं था ॾिसो सॼी आहे साहब चयो त अरिड़हीं तरमीम ख़ुशि कॾहिं ख़ुशि आहे नथा सम्झो हर शइ जो रिएक्शन नतीजा उन ॾींहुं सॼी हुई कार्रवाइयूं जारी हुयूं। बहस खां पोइ क़ौमी में 10-12 माण्हू ज़ख़्मी थिया। कल्ह सराइकी बेल्ट सॼो साल ते हो। इहो साबित करे छॾियो त असेंबली में जेका बि प्रोसीडिंग्स थी आहे खां माण्हुनि जी लातालकी आहे। हाणे पार्लियामेंट सभु पोज़ीशन कोन्हे, सभु थोरी घणी निस्बत सां हिक ॿिए खे फैसिलिटेट कनि था। बाबा फलाणी पार्टी खे अचण जो मौक़ो मिलणु खपे, फलाणी पार्टी जो इक़्तिदार थियणु खपे, फलाणे खे ही रहिया इन तरीक़े सां उन्हनि फैसिलिटेट करे इक़्तिदारी पार्टियुनि खे कयो आहे। बाक़ी मुल्क जो मसइलो पाकिस्तान बुनियादी मसइलो हल कोन थियो आहे, उन जे लाइ अञा वधीक मुंझारा पैदा थिया आहिनि। ऐं बदकिस्मती आहे माण्हू जो जेको मैंडेट न हूंदो आहे उहो कमु हिते थींदो आहे। फ़ौज आहे चौकीदारी जो कमु, उहो हिफ़ाज़त कंदी, कब्ज़ो करे चूंडियल माण्हुनि खे फाई ते चाढ़े करे कब्ज़ा बि कंदी आहे, ऑर्डिनेंस बि जारी कंदी आहे मुल्क ते। जेके ही इन जो साज़ी आहे कमु आहे आइन साज़ी लाइ आइन साज़ असेंबली त आइन साज़ असेंबली जेका आहे जे लाइ चूंड में थी हुई। तर खां पोइ बांग्लादेश जे मैंडेट खे वियो, बंगाल जे मशरक़ी पाकिस्तान उहो धार थी वियो। पसमानदा पाकिस्तान जी भुट्टे साहब जी हुकूमत खे पार्लियामेंट जो इख़्तियार कोन हो 73 जो आइन ठाहे ऐं 73 जे आइन में असांखे ओतिरा बि इख़्तियार 1935 जे इंडिया एक्ट में आहिनि। सिंध खे जेके इख़्तियार हुआ सूबनि खे बंगी साम्राज असीं चवंदासीं, जंहिंजो 1935 इंडिया एक्ट ओतिरा बि 73 जे आइन में सूबनि खे इख़्तियार कोन्हनि। त उहा असांजे लाइ सिंधी जे असांजे लाइ 73 जो आइन ग़ुलामी जी हिकिड़ी नई। हाणे जॾहिं असीं चऊं सिंध में नामंज़ूर आहिनि मुसलसिल धारिया भई 73 जे आइन में लिखियो पियो हर पाकिस्तानी कंहिं बि कुंड मां ट्रेवल करे 3 सालनि खां पोइ हुनखे डोमिस। पोइ इन करे शौकत तरीन, इन करे रहमान मलिक, इन करे फारूक तव्हांजा कैबिनेट मां उमेदवार चूंडबा। काबिल कंधार जा पठाण तव्हांजी काबीना में अची बीहंदा। ताईं गुजरात तव्हां बिहार ऐं बंगाल मां माण्हू अची तव्हांजा यूसी जा नाज़िम थींदा, टाउन जा नाज़िम थींदा। त ही सॼो जो सॼो बर्बादियूं
हिन मुल्क में इन करे थियूं आहिनि उन इहे कम कया आहिनि जिन जो इहो मैंडेट कोन्हे। हींअर बि जेका ई मौजूदा पार्लियामेंट आहे इन पार्लियामेंट खे आइन साज़ी जो को बि मैंडेट कोन्हे। डॉक्टर साहब हिकिड़ो सुवाल ज़रूरु कंदुसि, वक़फ़े ते वञिणो थो पइजी वञे, वक़फ़े खां पोइ अची इहो सुवाल मां तव्हां त जेकॾहिं हीउ तव्हां सम्झो था त हीअ जेके कम थियनि पिया इहो बियॉन्ड द मैंडेट थियनि पिया, त पोइ आख़िर मुल्क जा जेके अवाम आहे उहो मैंडेट जी वायलेशन कंदड़ धुरियुनि खे उनखे छो बार बार खटराए थो? साईं उहे माण्हू वञनि था असेंबलियुनि में जेके हर दफ़े मैंडेट खां ॿाहिरि वञी पंहिंजा कमु कनि था। इन ते गुफ़्तगू कंदासीं वक़फ़े खां पोइ। नाज़रीन वठो था वक़फ़ो, अॻिते वधायूं था, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते क़बूल कयूं था त मुल्क जे अंदरि जेको 18वीं तरमीम खां पोइ सूबनि जा मामला ऐं ख़ुदि 18वीं तरमीम जेका आहे उनजो पास थियणु, डॉक्टर कादिर मक्सी साहब चयो पिए त इहो जेको आहे बियॉन्ड द मैंडेट आहे, त आइन में के तरमीमूं करण जो इख़्तियार हिन असेंबलियुनि खे न आहे। जी डॉक्टर साहब, त अवाम उहो फ़ैसिला छो थो करे? इन में मूं इहो चयो त हीअ जेके बि इलेक्शनूं थियूं उन वक़्तु मुल्क जो हिकिड़ो तमामु वॾो हिसो APDM बाइकाट कयो इलेक्शन में हिसे न वठण जो। बाक़ी जेके पार्टियूं हुयूं उहे वयूं ऐं उन खां पोइ जॾहिं सॼो रिव्यू थिए थो ऐं हिन इलेक्शन में ही जेके बि असेंबली में माण्हू वेठा आहिनि इहे 30% वोटरनि जा नुमाइंदा आहिनि। 70% वोटर जेको आहे उहो पार्लियामेंट आहे। टर्न आउट 40% आहे टोटल, जंहिंमें जेकॾहिं 10% हाराईंदड़ माण्हुनि जो पाण वोट ॻणियूं, खटी अचण वारनि जो 30% वोट आहे। त उन सॼी सूरत हाल में जॾहिं अधु मुल्क जूं बलोच जा क़ौम परस्त हमेशह असेंबली में ईंदा आहिनि, असांखे केरु तानो ॾेई सघे थो तव्हीं क़ौम परस्त कॾहिं सिंध में असेंबली में आया आहियो जो तव्हांजो इंतज़ारु कजे। बलोचनि जा क़ौम परस्त हमेशह असेंबली में ईंदा आहिनि, वज़ीर आला गवर्नर थींदा आहिनि, उहे बाइकाट में हुआ, उतां जो को बि नुमाइंदो कोन्हे मौजूदु इलेक्शन में। असां सिंधी क़ौम परस्त हुआसीं, मुल्क जूं वफ़ाक़ी पार्टियूं APDM में जेके बि हुयूं लिबरल मज़हबी सभु बाइकाट में हुयूं। इन जे करे हिन असेंबली खे इहो मैंडेट। डॉक्टर साहब, पर जेका पार्लियामानी कमेटी हुई उनमें त तव्हांजा डॉक्टर मालिक बलोच, डॉक्टर हई बलोच, नेशनल पार्टी उहा वेठी हुई, मिसाल तौर जमहूरी वतन पार्टी वेठी हुई, हिकिड़ी पार्टी ठीकु आहे, जमहूरी वतन पार्टी वेठी हुई, पंहिंजो BNP अवामी वेठी हुई, ज़हरी साहब वेठो हुयो, उनखां पोइ तव्हांजी जेका आहे पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी, तव्हां मंदो ख़ैल साहब ऐं तव्हांजो जेको आहे अवामी नेशनल पार्टी पूनम माना अधु पूनम त उते वेठी हुई। हा न, उहो ॾिसो न हींअर पूनम आहे कोन जो पूनम जे कमनि जो ज़िम्मेवार थिया। सही आहे, हींअर न आहे पूनम अमल में। सवाल इहो आहे जेके इलेक्शन में बाइकाट में विया, सरदार अख्तर मेंगल बाइकाट में वियो, ठीकु आहे। नवाब भुगटी जी असली पार्टी जेका बाइकाट में हुई, जंहिंजो अॻुवाण बरमदाग भुगटी आहे, साईं मुंजा ही जेको ख़ैर बख़्श मरी जी पार्टी बाइकाट में वई, सिंध मासी बाइकाट में वियासीं, जमात इस्लामी बाइकाट में वई, इमरान खान बाइकाट में वियो, पर जमात इस्लामी में आहे जी पार्लियामानी कमेटी में आहे, ठीकु आहे। ईअं महमूद खान बाइकाट में हो, उनजा सेनेट में जेके पुराणा रहियल माण्हू विया, ठीकु आहे। त हाणे सवाल इहो आहे त जेसी ताईं हिन मुल्क में आइन साज़ असेंबली डॉक्टर निसार साहब चए थो त इहो चए थो त हीउ चए थो त हिन खे आइनी तरह इहो हक़ आहे त इहे असेंबली करे सघनि थियूं। जी निसार साहब, ठीकु आहे। डॉक्टर कादिर मक्सी साहब जी इहा ॻाल्हि त साईं 1970 वारी असेंबली जेका चूंडी वई हुआ कॉन्स्टिट्यूएंट असेंबली, हुनजो नालो रखियो वियो हुयो। कॉन्स्टिट्यूएंट असेंबली जो इजलास कोन थियो ऐं मुल्क ॿ टुकड़ा थी वियो ऐं उनखां पोइ बाक़ी हे जेको मुल्क हुयो उन में जेका असेंबली बची, उन असेंबलीअ वेही आइन ठाहिण जी कई, जंहिंखे उन जे वक़्तु हिकिड़ी खटियल सभिनी सियासी पार्टियुनि क़बूल कयो त हा हीअ असेंबली आइन ठाहे सघे थी, आइन ठाहे सघे थी। पार्लियामेंट सोशल क्लब मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे, साईं जो पॉइंट ऑफ व्यू पंहिंजे जाइ ते रखी सघे थो। मां गुज़ारिश कयां साईं त उन वक़्तु जेके बाक़ी पार्टियूं बचियूं हिते हिन मुल्क हिन पासे जूं, उन्हनि सभिनी चयो त हा हीअ असेंबली आइन ठाहे सघे थी, जंहिंमें जमात इस्लामी बि हुई, त जंहिंमें JUI बि हुई, जंहिंमें पीपल्स पार्टी हुई, ANP हुई, हे हुई, सभु हुयूं, ठीकु आहे साईं। हाणे उन ठाहियो कानून जंहिंमें कुझु माण्हुनि एतिराज़ु कयो ऐं उन्हनि सहियूं न कयूं, जंहिंमें अली बख्श टालपुर चऊं, साईं अब्दुल हमीद जतोई साहिबु चऊं, या अली अमन टालपुर साहिबु चऊं, या ॿियो को चऊं,
पंहिंजे जाइ ते कोई पंजाब मां हूंदो, कोई सिंध मां हूंदो, ख़ैर बख़्श मरी हो जी सर, जी जी डॉक्टर जी जेको बि आई बलोच हो, जी सर, न जी सर। कयूं सयूं। ॻाल्हि इहा आहे त उन आइन में इहो लिखियलु आहे त इन ठहियल आइन में तरमीम पार्लियामेंट करे सघे थी 2/3 मेजॉरिटी सां। पार्लियामेंट कहिड़ी? जेका चूंडिजी अचे। पार्लियामेंट 2002 में बि चूंडी, 2008 में बि चूंडी। उन बुनियाद ते इहा APDM जंहिंजो ज़िक्र कयो डॉक्टर कादिर मक्सी साहब, उन फ़ैसिलो कयो त मां बाइकाट कंदासीं। उन APDM खे ठाहींदड़ पार्टियुनि APDM खे ड्राहे छॾियो। पहिरियों ANP इलेक्शन में बीहण जो फ़ैसिलो कयो, पोइ JUI बीहण जो फ़ैसिलो कयो, पोइ मियां नवाज़ शरीफ़ साहब बीहण जो फ़ैसिलो कयो। APDM में त उन वक़्त ई दराड़ पइजी वई, पंहिंजे उन पॉलिसी खे उहो इंटैक्ट न रखी सघिया ऐं इलेक्शन में बि हिकिड़ो ऑथेंटिक अमल कयूं जंहिंमें अॻिते वधिया। हाणे तव्हांखे चऊं था APDM में जमा इस्लामी उन में बाइकाट कयो, पर मां जमा इस्लामी खां पुछण जो हक़ थो रखां त तव्हां बाई इलेक्शन में छो अची बीठो? जेकॾहिं इलेक्शन उन वक़्तु ख़राबी त हीअ बि ख़राबु आहे। तव्हां मां इमरान ख़ान खां बि हक़ थो रखां इहो पुछण जो त हू बाई इलेक्शन में छो थो उम्मीदवार बीहारे? जेकॾहिं इन साॻे आइन तहत, इन साॻे ऑर्डर तहत 2008 जी इलेक्शन खे जेकॾहिं को सवालिया निशान थो करे त पोइ यकीनन सुभाणे जेके इलेक्शनूं थींदियूं उन जे बारे में मां चई सघां थो त साईं छो थो ऐलान कयो वञे त असां इलेक्शन में बीहंदासीं। मुंहिंजो मक़सदु चवण जो इहो आहे त असीं लीडरशिप, पॉलिटिकल ऑथेंटिक वोट जेको चऊं था, पाकिस्तान में हर इलेक्शन में 40% खां मथे वोट न पिया आहिनि। इन जो मतिलबु इहो आहे त जेको बि फ़ैसिला थिया आहिनि उहे सभु वायलेशन ऑफ मेजॉरिटी रूल आहे। न, असांजो मक़सदु इहो ई हुयो त बलोचिस्तान जूं उहे धुरियूं जेके बाइकाट पियूं कनि उनखे बाइकाट न करणु खपे आहे। अॼु तव्हां असां बि ई उथी, कल्ह अख्तर मेंगल साहब पाण चीफ मिनिस्टर बलोचिस्तान लॻो पियो हो ऐं कंहिं ॿिए जी हुकूमत हुई। उन वक़्तु इहे ॻाल्हियूं कोन पियूं थियनि ऐं उन खां इन में तंहिंजे करे COD त आहे उहो जंहिंखे बेनज़ीर साहिब आहे पंहिंजो हुन में मैग्ना कार्टा जो नालो ॾेई वई आहे। ठीकु आहे, वफ़ाक़ी आइनी अदालत जो ज़िक्र आहे हुनमें। ठीकु आहे, तव्हां न कयो। मुंहिंजी गुज़ारिश, कमेटी ठही जेका सभिनी पार्टियुनि ते मुश्तमिल हुई। कमेटी जो मक़सदु हो या त असीं उन ते टोटल रिजिडिटी ॾेखारियूं या थी सघे थो असां कंसेंसस पैदा करण जी कोशिशि कयूं। 2/3 मेजॉरिटी कंहिं हिकिड़ी पार्टीअ खे त हुई ई कान, न पीपुल्स पार्टी खे 2/3 मेजॉरिटी, न PMLN खे 2/3 मेजॉरिटी, न PMLQ खे, न MQM खे, न कंहिं ॿिए खे। यकीनन कोएलिशन हुकूमत आहे। कोएलिशन हुकूमत जे साम्हूं हिकिड़ो मसइलो हुयो त आया इन तरमीमूं कजनि या न कजनि। हिकिड़ी पार्टीअ जो डिमांड हुयो त 17वीं तरमीम खे ख़तमु करणु खपे। ठीकु, जाइज़ करणु खपे। जनरल मुशरफ अची कई, न पिया मञूं उन वक़्तु, हाणे बि नथा मञूं। जेकॾहिं उन में इहो चयोसीं त सूबाई ख़ुदमुख़्तियारी जे तरफ़ कुझु क़दम खणिजे त उहो 17वीं तरमीम खां ॿाहिरि ॻाल्हि, छा उनखे छॾे ॾियूं हा? जेकॾहिं इहा ॻाल्हि पिया कयूं त साईं पख्तूनख्वा जो नालो पख्तूनख्वा रखणु खपे या न रखणु खपे, छा हिनखे छॾे ॾियूं हा? इहो त पैकेज ठहणो हो। इन कमेटीअ खां अॻु में इहो पैकेज अनाउंस कयो हो पीपुल्स पार्टीअ, उन वक़्तु इहो फ़ैसिलो कोन कयो, हाणे वञी फ़ैसिलो थियो। यकीनन इन में असांजो मक़सदु छा हो त असीं कंसेंसस पैदा करे हालतुनि खे थोरो बहितर तरफ़ वठण जी कोशिशि कयूं। 83 में कॉन्करेंट लिस्ट ड्रॉप थियणी ऐं सूबनि खे मिलणी, 83 खां 2010 सिर्फ़ु इन इंतज़ार में वेठा हुजऊं त साईं कॉन्स्टिट्यूएंट असेंबली ठहंदी, उन खां पोइ असांखे इहो मिलंदो। मां सम्झां थो असांखे हमेशह इहो चवणु खपे त गिलास में हेतिरो पाणी आहे, बाक़ी हेतिरो ख़ाली आहे, अचो त हुनखे भरियूं। तव्हां सां मां ॻाल्हायां थो, पर भुट्टे साहब खे थोरो ॾियूं भुट्टे साहब जो व्यू पॉइंट वठूं। भुट्टे साहब, हीउ जेको बहस हले पियो, डॉक्टर कादिर मक्सी साहब चए पियो 18वीं तरमीम जेको आहे उहो जेको आहे ॼण चओ थो सम्झे थो त कुझु न मिलियो आहे, ऐं निसार साहब चए पियो त 2-4 क़दम असां अॻिते विया आहियूं। मुंहिंजा मिठा ॻाल्हि इहा आहे त हर दुनिया जे अंदरि हर दस्तूर ठाहिण खां पोइ उन असेंबली ऐं पार्लियामेंट खे, चाहे उनजो हिकु ईवान हुजे या 2 ईवान हुजनि, उन्हनि खे तरमीम करण जो अख़्तियार हूंदो आहे। हाणे पोइ किथे 3/4 सां हूंदो आहे, किथे 2/3 सां हूंदो आहे, किथे जेको आहे सादा अक्सरियत सां हूंदो आहे, पर दस्तूर खे अमेंड करणु इहा इंसाननि जी ज़रूरत हूंदी आहे। तंहिं करे आईंदा जेके बि मुश्किलात ऐं क़ौम जा मफ़ादात हुजनि उन मुताबिक़ उन दस्तूर खे तरमीम करे सघिजे। इन करे पाकिस्तान जे दस्तूर जे तरमीम जो जेको हक़ु आहे उहो पार्लियामेंट खे हासिलु आहे। ॿी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त आया हाणे हीअ जेका तरमीम थी आहे, इन तरमीम केतिरे हद ताईं सूबनि खे हक़ ॾिना आहिनि, केतिरे हद ताईं आवाम जे उमंगुनि मुताबिक़ आहे,
इन में हिकिड़ी ॻाल्हि जी त असां इहा ताईद कंदासीं त पीपल्स पार्टी जे रज़ा रबानी साहब बल्कि उन जी पंहिंजी शख़्सियत जो बि इहो क्रेडिट आहे त उन सभिनी खे पाण सां गॾु वठी हलण जी कोशिशि कई आहे। पर मुंहिंजे नुक़्ते नज़र सां इन सां सूबनि खे उहे जेके असांजो तसवुरु हुयो त सूबनि खे इख़्तियारात मिलंदा, असांजो तसवुरु हुयो त उन सां गॾोगॾु सूबनि खे वसाइल मिलंदा, त NFC अवॉर्ड जेको आहे उन जा मुआहिदा कुझु थिया ऐं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जेको उन जो ऑर्डर जारी कयो आहे उन में उहे शयूं कुझु न आहिनि। हाणे असांखे इहा जेका आहे तमामु घणी हिकिड़ी तकलीफ़ आहे त बाबा हिकिड़ो मुआइदो थियो आहे, खणी उन में असांखे रुपयो मिलियो आहे या चाराना मिलिया आहिनि, पर घटि में घटि उहो एज़ इट इज़ त हुजणु खपे। साॻी रीति जेका हीअ 18वीं तरमीम थी आहे इन में बि कॉन्करेंट लिस्ट जेका आहे उहा हिकिड़ी छड़ो सूबनि जो डिमांड न हुई, बल्कि उन सां गॾोगॾु जेको हिननि कोयले में ऐं मादनियात में अधो अधु मर्कज़ खे ॾिनो आहे, मुंहिंजे ख़्याल में इहो बि असांजे सूबनि जे हक़नि ते धाड़ो आहे। साॻी रीति इन ई 18वीं तरमीम में इहा बि ख़राबी पैदा थी आहे त जेका पार्टियुनि जे अंदरि इलेक्शन कराइण जो उन में जेका आर्टिकल मौजूदु हुई, जेको दफ़ा मौजूदु हुई, उनखे बि ख़तमु कयो वियो आहे। त बाबा हाणे जेकॾहिं पार्टियुनि में बि इलेक्शन न थींदी त बाक़ी जमहूरियत कंहिंखे था चऊं असां। इन करे मुंहिंजे नुक़्ते नज़र सां हिन में कुझु कंसेंसस सां कुझु वॾियुनि पार्टियुनि पंहिंजे मफ़ादात जे लाइ बि कमु कयो आहे। साॻी रीति हाणे 17वीं तरमीम ते असांखे सन 2003 खां वठी यको असांखे हिते तनक़ीद हुई। मां पुछां थो त हिन 18वीं तरमीम में 17वीं तरमीम जा उहे सभु सेक्शन्स मौजूदु आहिनि सवाइ हिकिड़े सेक्शन जे, सवाइ हिकिड़े आर्टिकल जे, जंहिंमें वज़ीर आज़म जे मथां ऐं वज़ीर आला जे मथां टियों दफ़ो उहो जेका वज़ीर आज़म थियण ते पाबंदी या वज़ीर आला थियण ते पाबंदी उहा हटाई वई आहे। वन ऑफ वोटर जी उमिरि उहा उहा ई जो आहे जेका 17वीं तरमीम में आहे। अहिड़े नमूने सां औरतुनि जी नुमाइंदगी ओड़े नमूने सां आहे। अहिड़े नमूने सां क़ौमी असैम्बली, सेनेट ऐं सूबाई असैम्बली जूं जेके निशस्तूं वधायूं वयूं उहे ओड़े तरीक़े सां आहिनि। साॻी रीति ॿियूं शयूं जेके आहिनि उहे पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। त मां पुछां थो त बाक़ी हुन में तरमीम छा थी? तंहिंजी माना त इहा हिकिड़ी प्रोपेगेंडा हुई सिर्फ़ु इन लाइ त उहो हिकिड़ो उन्हनि जे मथां छा पाबंदी हुई, उन पाबंदी जे करे असां उन सॼे उनखे जेके आहिनि उनजे ख़िलाफ़ु पिया ॻाल्हाइनि। ऐं ॿियो इहो हुयो त पीपल्स पार्टीअ जो मसइलो इन करे हल थी वियो जो बेनज़ीर मोहतरमा शहीद थी वई, त इन करे हिन जो 3 दफ़े जो मसइलो ई न हो। ऐं इहो मसइलो हुयो नवाज़ शरीफ़ साहिब जो, इन करे नवाज़ शरीफ़ साहिबु घणो पियो रोए। ऐं इन करे मां अर्ज़ु कयो त ऐं उहो जेको ख़ालिक़ हुयो उन 17वीं तरमीम जो उनखे त सलूट ॾेई ऐं घर मोकिलियो वियो। त मां इन करे अर्ज़ु कयो त इहे सभु शयूं जेके आहिनि, पर उन जे बावजूदि असां हिकिड़ी ॻाल्हि सम्झूं था त असां वटि जेको कमु करिणो आहे उन लाइ तरीक़ो जमहूरियत आहे, उन तरीक़ो जेको आहे पार्लियामेंट आहे, उन तरीक़ो जेको आहे मुल्क जे अंदरि मौजूदा निज़ाम में रही करे जिदोजहद करे हक़ूक़ खे हासिलु करे सघिजे थो। खोड़ो साहब खां पुछूं था। अच्छा भले पुछो। खोड़ो साहब हिकिड़ी जेका पंहिंजो भुट्टो साहब बि तनक़ीद कई त भाई तव्हां जेका आहे 17वीं तरमीम ख़त सां 17वीं तरमीम उन जो तमामु वॾो पोर्शन रखियल आहे। ईअं 8वीं तरमीम जे लाइ तव्हां चओ था आमिर जी तरमीम कयल आहे, आमिर जी तरमीम कयल आहे, उनजो वॾो पोर्शन रखियल आहे। अल्ट्रा राइट बि तव्हां ते तनक़ीद थो करे, अल्ट्रा जेको लेफ्ट आहे उहो बि तव्हां ते तनक़ीद थो करे। अल्ट्रा लेफ्ट या अल्ट्रा राइट जी ॻाल्हि न आहे। असीं सम्झूं आहे जेके बि आहियूं सिंधी आहियूं, पाकिस्तानी आहियूं ऐं हिन आइन खे बिलीव कंदड़ आहियूं, उन में अल्ट्रा राइट ऐं अल्ट्रा लेफ्ट खे छॾे ॾियो, अचो त ॻाल्हायूं उन ॻाल्हि ते जंहिं तां मसइलो हल थिए। जॾहिं इहा तरमीम थी, तरमीम कई हिकिड़े आमिर साहब जंहिंखे असीं जेकॾहिं तरमीम करण खां रोकियूं हा त रोके सघूं पिया। कॉन्स्टिट्यूशनल इशूज़, कॉन्स्टिट्यूशनल क्राइसिस जेकॾहिं पैदा कया त उन हीअ जनरल मुशर्रफ कया, पॉलिटिकल पार्टीज़ कोन कया। पॉलिटिकल पार्टीज़ वरी बि हिन इलेक्शन में हिसो वठी ऐं अॻिते वधण जी कोशिशि कई। उन वक़्तु बि जॾहिं इहा प्रपोज़ल थिया हुया तॾहिं पीपल्स पार्टी उन रिकॉर्ड ते मौजूदु आहे त ख़वातीन जी नुमाइंदगी जे इज़ाफ़े जी अप्रीशिएशन कई हुईसीं ऐं चयोसीं त असां हिनखे इंडेमनीफाई कंदासीं जेकॾहिं असांखे मौक़ो मिलियो त। असां वोटर लिस्ट खे घटाइण जी 18 सालनि ताईं पहुचाइण जी ख़ुदि डिमांड कई हुई। असीं मख़लूत इंतख़ाबात जे लिहाज़ खां डिमांड कंदड़ हुआसीं। असां सीटूं मख़सूस करण औरतुनि जूं परसेंटेज वधाइण जा यकीनन हामी रहियासीं। ऐं जॾहिं सेंसस थी त सेंसस खां पोइ सीटुनि जो वाधारो थियणो ई थियणो हुयो। इन बुनियाद ते असीं उन वक़्तु बि जॾहिं जनरल मुशर्रफ हुयो तॾहिं बि चयोसीं त उन में हीअ जेके शिकूं आहिनि इनखे असीं इंडेमनीफाई करण जा असीं क़ौम खे ऐलान था करे ॿुधायूं त हीअ जेके आहिनि से पाकिस्तान जे घुर्जुनि मुताबिक़ ॻाल्हियूं आहिनि। ॻाल्हि इहा न ई
ॻाल्हि इहा ई त सुप्रीम कोर्ट खां हिन घुरियो कोन हो। हिकिड़ो त सुप्रीम कोर्ट हुनखे चयो त भली तूं 30 साल हुकूमत कर ऐं आइन में बि यकतरफ़ा तरमीम करणु चाहे थो त तोखे मोकल आहे, भली तूं कर। मुंहिंजो त पहिरियों सुवालु आहे जुडिशरी सां, उन्हनि हिन खे इहा कंडोनेशन ॾिनी छो? उनखां पोइ इहो हुयो त असां तरमीम करण जो अख़्तियार छो था ॾियूं? असां मुशरफ खे इहो तरमीम करण जो अख़्तियार छो ॾिनो, जंहिं ते असांखे एतिराज़ु हुयो? कहिड़ा तरमीमूं करणियूं आहिनि, कहिड़ियूं न आहिनि तरमीमूं करणियूं? जीअं साईं चयो त आइन में तरमीम करण जो पार्लियामेंट खे हक़ थी सघे थो, पर जेके अवाम जे लिहाज़ खां हुजनि। उन वक़्तु केरु हुयो साहब मौजूदु? उहो हुयो जंहिंखे यूज़र परतो सॼो वञे। ठीकु आहे सर, इहा ॻाल्हि असां उन वक़्तु बि कईसीं त जेकॾहिं असां को फेराव कोन कयो आहे। ठीकु आहे सर, मां इहो कोन चयो त को असां परफेक्शन ते विया आहियूं। घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अञा बि करे सघजनि थियूं, अञा बि मौक़ो पियो आहे। जनरली असां हिकिड़े ॻाल्हि मां निकिरणु पिया चाहियूं त साईं इहे इन्हीअ जा दाग़ छो पिया हुजनि। जनरल ज़ियाउल हक़ जो नालो आइन जे किताब में लिखियलु हुजे, भला छो हुजे? कंहिं ॿिए किताब में लिखियलु हूंदो आहे? जिन तव्हांजो पंहिंजो नालो ठाहियो, जंहिं पंहिंजो आइन ठाहियो, छा उन पंहिंजो नालो लिखियो? ज़ुल्फ़िकार अली भुट्टो नालो लिखायो? न। ॻाल्हि इहा आहे त इहो कहिड़े क़िस्म जो आइन आहे जंहिंमें असीं इन नमूने सां कॾहिं हुनखे किताब में हिन इलमारी में रखण जे लाइ, फिटी करण जे लाइ चऊं अचे त साईं यूनिलेटरली असां हुनखे आइन में तरामीम करे चई छॾियूं ऐं जुडिशरी वेही ताड़ियूं वॼाईंदी रहे। लॻे नथो तव्हां माण्हुनि जे सेंटिमेंट सां खेॾो पिया? न, मतिलबु ज़ियाउल हक़ जी तरमीम 8 तरमीमूं जो उहे पई आहे। हुन में छा पियो आहे? मिसाल तौर शरई अदालत पई आहे। हुन में छा हुयो? शरई अदालत पई आहे। शरई अदालत उनजी तव्हां मुखालफ़त कई आहे? माफ़ कजो, पाकिस्तान जे आइन में लिखियलु आहे त साईं मज़हब ऐं इस्लाम जे मुनाफ़ी कोई कानून न ठहंदो। असां हुनखे कोन चयो आहे, असां हुनजी काई छिड़खानी कोन था करे सघूं। इहे साॻिया ई आहिनि, बेसिक स्ट्रक्चर्स आहिनि। असीं आज़ादु जुडिशरी जी ॻाल्हि कंदासीं, हा। असां पार्लियामेंट खे सॉवरन करण जी ॻाल्हि कंदासीं, हा। असां प्राइम मिनिस्टर ऐं प्रेसिडेंट जी पावर बैलेंस जी ॻाल्हि करे सघूं था, हा। असां आइन इस्लाम खे उन मां कढी कोन था सघूं, इनखे ई रखिणो आहे। ईअं कोन था चई सघूं त असांजो बेसिक स्ट्रक्चर ईअं कयो आहे त साईं सुभाणे चऊं साईं हिते डिक्टेटरशिप रहंदी या ही पाकिस्तान जेको आहे सो मज़हब खां अलॻि सां कमु कंदो। न, बेसिक स्ट्रक्चर खे चेंज कए बग़ैर के उहे ॻाल्हियूं जेके हलियूं आहिनि स्टेटस को आहे। ॾिसो फयाज़, मां तव्हांखे बुनियादी ॻाल्हियूं चवां, तव्हां पंहिंजे तरफ़ खां इहा फतवा त न ॾियो न त स्टेटस को आहे। हिकिड़ा हूंदा इख़लाक़ी जवाज़ आहिनि। ऐं आइनी ऐं क़ानूनी ॿोली ॻाल्हाए नथो, छो जो 73 जे आइन खे को मुंहिंजो नुमाइंदा मञा नथो। 1940 जे करारदाद जे रूह मुताबिक़ जंहिं ते पाकिस्तान ठहियो या जंहिं ते असांजा वॾा पाकिस्तान में शरीक थिया। मौलाना साहिब जी ॻाल्हि सही आहे त पार्लियामेंट खे इख़्तियार हूंदो आइन जो फलाणो तरमीम जो, सही आहे। पर इख़लाक़ी जवाज़ छा हूंदो आहे? पीपल्स पार्टी 85 में जॾहिं बाइकआउट में वई, जनरल जे 8 तरमीम कई, पीपल्स पार्टी हिकिड़े ॾींहुं हुन तरमीम खे मञियो? त छा जवाज़ आहे जॾहिं तव्हां अधु मुल्की पार्टियूं इलेक्शन में बाइकाट कंदा तव्हां चओ त असीं पार्लियामेंट जो ज़ियाब त पार्लियामेंट जे ज़रिए तरमीमूं करायूं, मुशरफ पार्लियामेंट जे ज़रिए तरमीमूं करायूं, नवाज़ शरीफ़ पार्लियामेंट जे ज़रिए तरमीमूं करायूं। हर आमिर ईंदो आहे, उहो आइन खे जेके बि हिते हुक्मरान आया आहिनि उन्हनि शख़्सी मफ़ादनि लाइ, इक़्तिदारी मफ़ादनि लाइ आइन में तरमीमूं कयूं आहिनि। कॾहिं मुल्क, क़ौम ऐं तरक़ी लाइ का तरमीम थी हुजे? ऐं पोइ हर माण्हू ईंदो आहे, उहो चवंदो फलाणे तरमीम कई, पंहिंजे खे हाणे अचो त हिनखे तब्दील कयूं। असां रुॻो हिक ॿिए खे रिपील कंदा आया आहियूं। अदा हे भुट्टे साहिबु करे वियो 6 तरमीमूं, नाइन मंज़ूर, ज़िया आयो 7-8 तरमीम कई। वरी साईं मुंहिंजा 11 12 पीपल्स पार्टी कई त वरी ही अची वियो नवाज़ शरीफ़, उन जी 13-14 तरमीमूं कयूं। वरी जनरल मुशरफ आयो, उन जी 17 तरमीम कई। त असां त रुॻो हिक ॿिए खे रद्द कंदा रहिया आहियूं। मुल्क ऐं क़ौम जे मफ़ाद में किथे तरमीम? ठीकु आहे, इहो चई सघूं था। त इन करे ही सॼो जो सॼो हिकिड़ो तव्हां चओ था डॉक्टर साहिब त जेको तरमीमूं ज़ियाउल हक़ साहिब कयूं या परवेज़ मुशर्रफ साहिब कयूं, तव्हां चओ था उहे पर अञा उन खां थो अचां 72 जो ऑर्डिनेंस जनरल यहिया वारो, उहो सॼो 73 जे आइन में पियो आहे। करारदाद मक़ासद 73 जे आइन में पई आहे। जमहूरी आइन आहे किथां? ये तो मस्करी अमड़ी करे छॾियो अथनि, माण्हुनि खे मड़े छॾियो अथनि। मञो 73 जो आइन ते पहुचूं था, पर वक़्फ़ो वठणो थो पए। नाज़रीन वठो था वक़्फ़ो, वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। असां सां गॾु रहिजो।